कायदे जमियत उलमा इस्लाम तारिक ठुल जे यूसिन वार्ड्स ऐं सीनियर साथी जे इजलास तालुक़े अमीर सैयद अब्दुल बासित शाह जी सदारत हेठि जामे बनात में थी गुज़रियो। इजलास में ज़िले अमीर डॉक्टर AG अंसारी मेहमान ख़ास हुआ। इजलास में ज़िले अगवान हाजी मोहम्मद अब्बास बंगलानी, डॉक्टर खलील अहमद खोसो, मौलाना अब्दुल जब्बार रिंद, मीर हसन बुरड़ो समेत सीनियर साईं शिरकत कई। इजलास में कायदे जमियत मौलाना फजलुर रहमान जी हिदायत इस्लामाबाद धरणे में भरपूर शिरकत जो अज़म कियो वियो। इजलास में ॻोठनि ऐं शहरनि जे दौरे जो शेड्यूल जो ऐलान कियो वियो, जंहिंमें अवाम खे धरणे में शिरकत लाइ तयारियूं कयूं वेंदियूं। इजलास में चयो वियो त इमरान ख़ान जी हुकूमत आख़िरी हॾकियूं खाए रही आहे, जेके बौखलाइजी धौंस ऐं धांधली ते लही आया आहिनि। अवाम जो जीअण जंजाल कंदड़ हुकूमत जा ॾींहं पूरा थियण वारा आहिनि। वधीक चयो वियो त अपोज़िशन जे अदम एतमाद जी भरपूर कामयाब थींदी। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।